ते सिंध सरकार जो हुकूमत सांगड़ में मुकम्मल तौर लॉकडाउन है। हवाले से वीडियो लिंक मौजूद है। एडी कुंबर जी एडी सॼे सिंध जी अॼु सांगड़ ज़िले में बि 25 ॾींहं लॉकडाउन बरक़रार आहे। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे हिदायतनि बैदि सांगड़ ज़िले जा नंढा वॾा कारोबार जेके आहिनि से गुज़िरियल 25 ॾींहनि खां मुकमल तौर ते बंदि आहिनि। शहर जा रोड रस्ता जेके आहिनि उहे वीरानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन दौरान पोरियत मज़दूर ऐं दिहाड़ी ते कमाईंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पए पियो। वज़ीर आज़म जे ऐलान बैदि एहसास प्रोग्राम जी पेमेंट जेका आहे उहा ॿिए सिंध जे ॿियनि ज़िलनि जीअं सांगड़ ज़िले में बि शुरू थी वई आहे। सांगड़ ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सांगड़ शहर में बि 2 सेंटर क़ाइमु कया विया। उन खां सवाइ दिलशाह, कंडियारी, पेरूमल, चोटियारियूं, खिपरो, हथोंगो समेत सॼे ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ एहसास प्रोग्राम जा सेंटर क़ाइमु कया विया। असीं पेरूमल सेंटर ते हींअर मौजूदु आहियूं जिते गुज़िरियल 3 ॾींहनि खां वठी इहो सेंटर मुसलसल हलंदड़ आहे। इन सेंटर ते आस पास जूं सवें औरतूं जेके आहिनि से एहसास प्रोग्राम जी रक़म हासिलु करण जे लाइ हिते पहुतल आहिनि। उन खां सवाइ तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सोशल डिस्टेंस क़ाइमु करण जे लाइ हितां जी पुलिस जेका आहे पेरूमल जी उन जो जेका कारकर्दगी आहे उहा सारा जोगी आहे। पेरूमल पुलिस जो SHO इसहाक संग्रासी ऐं उन जा नौजवान पुलिस एहलकार ऐं लेडीज़ पुलिस एहलकार असांखे हिते नज़र आया जेके पीरसन ऐं ज़ईफ़ औरतूं आहिनि उन्हनि खे उन्हनि सहारो ॾेई इहा पेमेंट वठाए ॾिनी आहे। सवा गोल दायरा ॾिना विया आहिनि। सेंटरनि ते 5-5, 4-4 फुट जे मुफ़ासिले ते औरतुनि ऐं मर्दनि खे विहारियो वियो आहे जीअं पेमेंट आसानी सां वरिसी सघनि ऐं सोशल डिस्टेंस जो जेको मुफ़ासिले वारो ऐलान थियल आहे उन ते असीं अमल कराए सघूं। ऐं औरतुनि सां गॾु जेके मर्दनि जो जजो तइदाद हिते असांखे सेंटर जे ॿाहिरां मुख़्तलिफ़ हंधनि ते नज़र आयो। सिलसिले में असीं तव्हांजी इंतिज़ामिया ऐं HBL जे एजेंटनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़े तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया ऐं हिन सोशल डिस्टेंस जे ऐलान खे कीअं था कामयाबु कनि। जेको आहे बीमारी कोरोना जे हिसाब सां आवाम सां जेको आहे फिलाई हिसाब सां तमामु घणो ताउन करे रहिया आहियूं। हालांकि असांखे दुश्वारियूं बि का बि कोन्हे चई आहे त माण्हू सभिनी जूं ट्रांज़ेक्शनूं थी वञनि, जल्द अज़ जल्द माण्हुनि खे पैसा मिली वञनि। 4000 बेनिफिशरी खे आऊं इन 3-4 ॾींहंनि ते पैसा सक्सेसफुली ॾियारे चुको आहियां। सभिनी खे पूरी रक़म अंदरां मिली आहे अल्लाह जी महिरबानी सां। जेको आहे हिते माण्हुनि में स्प्रे जो दाइरो जेको रखियो आहे तमामु सुठो रखियो आहे। माण्हुनि में माना मुफ़ासिलो आहे काफ़ी। ऐं 3 ॾींहं अॼु हिते एहसास प्रोग्राम हलंदड़ आहे। तमामु सुठी कारकर्दगी आहे SHO साहिब जी ऐं ॿियो रेंजर एहलकारनि जी। 25 ॾींहं एहसास प्रोग्राम खे हलाइण में ऐं पंहिंजो बाक़ी कुझु जेके माण्हू न सम्झनि उहे नथा सम्झनि उन्हनि खे थोरी असांखे परेशानी थिए थी। लेडीज़ पुलिस असां वटि आहे जेकी लेडीज़ जे डिस्टेंस करण जे लाइ असां उन्हनि खे बार बार सम्झायूं था। उहे उन्हनि खे तनक़ीद कंदा रहंदा आहिनि। उन में लेडीज़ कांस्टेबल खे बि चयल आहे जेकी लेडीज़ का जेकी आहे का तमामु ज़ईफ़ आहे उनखे उहो पंहिंजो सहारो ॾी पंहिंजो जिते डिवाइस वारो वेठो आहे उस ताईं उन्हनि खे मदद ॾी खणी ईंदा आहिनि ऐं पंहिंजी गाॾी ताईं विहारींदा आहिनि। ऐं जेके जवान जेके कांस्टेबल आहिनि उन्हनि खे असां चयो आहे जेके पोड़ा ज़ईफ़ मर्द आहिनि हज़रात उन्हनि खे वठी आराम सां हुते विहारीनि। ऐं उन खां पोइ HBL वारनि जो बि सुठो तावन आहे। मैसेज न आया आहिनि उहे माण्हू रश कंदा तंहिं करे असांखे परेशानी थींदियूं। कैमरामैन खाकेश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV।